केमिस्ट्री क्लास 9 बाब 6 सॉल्यूशंस सबक 5 हिस्सो ॿियो परसेंटेज। आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नज़ीर चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि वॉल्यूम बाय मास परसेंटेज, वॉल्यूम बाय वॉल्यूम परसेंटेज ऐं आख़िर में असां सम्झंदासीं परसेंटेज न्यूमरिकल्स। नंबर 3 तरीक़ेकार आहे वॉल्यूम बाय मास परसेंटेज। हिन खां अॻु असीं परसेंटेज जे लेक्चर पहिरें हिस्से में 2 तरीक़ा परसेंटेज जा पढ़िया हुआसीं, मास बाय मास परसेंटेज ऐं मास बाय वॉल्यूम परसेंटेज। हाणे वरी असां टियों तरीक़ो था पढ़ूं वॉल्यूम बाय मास परसेंटेज। वॉल्यूम बाय मास मथियों कंपोनेंट तव्हांखे यादि हूंदो त सॉल्यूट खे ज़ाहिर कंदो आहे ऐं हेठों कंपोनेंट ज़ाहिर कंदो आहे सॉल्यूशन खे। हाणे सॉल्यूट जीअं त वॉल्यूम में खयल आहे त यानी उहो हूंदो CM क्यूब में या उहो हूंदो ML में, ऐं सॉल्यूशन मास में ॾेखारियल आहे त उहो हूंदो असां वटि ग्रामनि में। हिन 3 अखरनि मां असां हिन जी डेफिनेशन कढी सघूं था। हिन जो मतिलबु आहे वॉल्यूम यानी केतिरा CM क्यूब सॉल्यूशन जे 100 ग्रामनि में ॻरियल आहे, उनखे असीं चवंदा वॉल्यूम बाय मास परसेंटेज। इट इज़ द वॉल्यूम ऑफ सॉल्यूट इन CM क्यूब डिज़ॉल्व्ड इन 100 ग्राम ऑफ सॉल्यूशन। सॉल्यूशन जे 100 ग्रामनि में सॉल्यूट जा केतिरा CM क्यूब ॻरियल आहिनि, उनखे असीं चवंदा वॉल्यूम बाय मास परसेंट। मिसाल जे तौर ते असीं चवंदा 5% वॉल्यूम बाय मास अल्कोहल सॉल्यूशन। हाणे हिन जो मतिलबु आहे त हीउ जेको अल्कोहल सॉल्यूशन आहे उन में सॉल्यूट अल्कोहल आहे, उहो आहे 5%, उहो वॉल्यूम आहे हुनजो। हाणे इहो 5 CM क्यूब हूंदो अल्कोहल, उहो असां अननोन मास ऑफ वाटर में ॻारींदासीं ऐं पोइ ठाहींदा ठाहींदा असां 100 ग्राम सॉल्यूशन ताईं पहुचंदासीं। हाणे जॾहिं बि सॉल्यूशन मास में ॾेखारियल आहे त तव्हांखे वेइंग स्केल जी ज़रूरत पवंदी, तराज़ी जी ज़रूरत पवंदी। साॻियो ई को बि असां फ्लास्क खयोंसीं, उन ते भले मेयरिंग जेके निशान आहिनि उहे न लॻल हुजनि, छो त हिन जी असां हाणे CM क्यूब सॉल्यूशन जा न मापींदासीं पर असां हुनखे तोरींदासीं। सो असां छा कंदासीं 5 CM क्यूब खणी करे अल्कोहल जो हिन में दाख़िल कंदासीं ऐं असां हुन में पोइ विझंदासीं पाणी, ॿई पाण में मिक्स करे पोइ असां हुन में एतिरो पाणी विझंदा वेंदासीं जो हिन जो वज़न वधंदो वधंदो 100 ग्रामनि ताईं वञी करे पहुचे त असां चवंदासीं हाणे 5% वॉल्यूम बाय मास अल्कोहल सॉल्यूशन तयारु आहे। हिन जो फार्मूलो बि साॻियो ई थींदो जेको असां हुननि ॿिनि में इस्तेमालु कयो होसीं। नंबर ऑफ ग्राम आर क्यूबिक सेंटीमीटर ऑफ सॉल्यूट पर या डिवाइडेड बाय 100 ग्राम आर CM क्यूब ऑफ सॉल्यूशन मल्टीप्लाइड बाय 100। हाणे हिते आहे वॉल्यूम बाय मास परसेंटेज, त सॉल्यूट असांजो वॉल्यूम में आहे त छा खणंदासीं CM क्यूब। केतिरा CM क्यूब सॉल्यूट आहे वंड कंदासीं मास सां, त हिते खणंदासीं 100 ग्राम, छो त मास ग्रामनि में असां उनखे तोरींदा आहियूं। पोइ असां उनखे ज़रब कंदासीं 100 सां त असांखे परसेंटेज मिली वेंदी। असांजे किताब में वॉल्यूम बाय मास परसेंट सॉल्यूशन जो फार्मूलो मिलियल आहे वॉल्यूम ऑफ सॉल्यूट CM क्यूब में, जीअं हिते ॾिनल आहे मथां, वंडिया आहे मास ऑफ सॉल्यूशन ग्रामनि में ज़रब कंदासीं 100 सां त असांखे परसेंटेज जेका आहे कंहिं बि ॻार जी उहा मिली वेंदी। चौथों तरीक़ेकार आहे वॉल्यूम बाय वॉल्यूम परसेंटेज। हिते सॉल्यूट बि वॉल्यूम यानी CM क्यूब में खणंदासीं ऐं हिते सॉल्यूशन बि वॉल्यूम यानी CM क्यूब में ई खयल हूंदो। हिन मां ई असां हिन जी डेफिनेशन कढी सघूं था त वॉल्यूम बाय वॉल्यूम परसेंटेज असांखे इहो ॿुधाईंदी आहे त केतिरा CM क्यूब सॉल्यूट जा 100 CM क्यूब सॉल्यूशन में ॻरियल आहिनि। असीं चऊं था त वॉल्यूम ऑफ सॉल्यूट इन CM क्यूब is dissolved per 100 CM cube of the solution is called as the volume by volume percentage. मिसाल जे तौर ते 5% वॉल्यूम बाय वॉल्यूम अल्कोहल सॉल्यूशन आहे असां वटि। इन जो मतिलबु छा थींदो? इन जो मतिलबु इहो थींदो त 5 CM क्यूब ऑफ अल्कोहल डिज़ॉल्व थियल आहे 95 CM क्यूब ऑफ सॉल्यूशन में, सॉल्वेंट में। 95 CM क्यूब सॉल्वेंट में आहे ऐं पोइ इहे ॿई गॾिजी करे 95 CM क्यूब ऐं 5 CM क्यूब गॾिजी करे 100 CM क्यूब ऑफ सॉल्यूशन ठाहींदा। हीअ ॻाल्हि यादि रखो त जॾहिं बि सॉल्यूशन वॉल्यूम में हुजे त असांखे वेइंग स्केल जी ज़रूरत न पवंदी, पर असांखे मेयरिंग जेके फ्लास्क थींदा आहिनि उन जी ज़रूरत पवंदी। हाणे हीअ असां फ्लास्क खयो आहे, हिन ते 100 ml जो निशान लॻल आहे, त हुते जीअं असां मास बाय वॉल्यूम
पढ़ियो हुओसीं उन में बि असां सिर्फ़ु हिकिड़ी मेयरिंग फ्लास्क कई हुईसीं। हिन में असां छा कंदासीं 5 cm³ अल्कोहल 5 ml अल्कोहल विझंदासीं, पोइ असां हिन में एतिरो ॿियो सॉल्वेंट विझंदा वेंदासीं जो वञी करे 100 ml या 100 cm³ सॉल्यूशन तयारु थी वञे। इहो आहे असांजो 5% वॉल्यूम बाय वॉल्यूम सॉल्यूशन। जेकॾहिं 10% आहे त हिन में 10 ml पहिरियां विझणो पवंदो सॉल्यूट, पोइ असां सॉल्वेंट जो एतिरो मिक़दारु विझंदासीं जो 100 वञी करे ml या cm³ खे पहुचे, त उहो थी वेंदो असांजो 10% वॉल्यूम बाय वॉल्यूम सॉल्यूशन ऑफ एनीथिंग। हिन जो फार्मूलो बि साॻियो ई थींदो जेको असांजे किताब में ॾिनल आहे, उहो आहे परसेंटेज ऑफ सॉल्यूशन वॉल्यूम बाय वॉल्यूम। त वॉल्यूम ऑफ सॉल्यूट इन cm³ डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन इन cm³ मल्टीप्लाइड बाय 100। या वरी हू फार्मूलो जेको असां इस्तेमालु कयूं पिया उहो बि साॻियो ई थींदो, cm³ ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय cm³ ऑफ सॉल्वेंट मल्टीप्लाइड बाय 100। असांजी किताब में कुझु एग्जाम्पल ॾिनल आहिनि न्यूमरिकल्स जा। उन में असांखे हिकिड़ो सवाल ॾिनल आहे एग्जाम्पल 6.3% बाय मास आहे। कैलकुलेट द परसेंटेज कंसंट्रेशन मास बाय मास ऑफ द सॉल्यूशन obtained by dissolving 15 grams of salt in 110 grams of water। 110 ग्राम पाणीअ जा आहिनि असां वटि, उन में असां 15 ग्राम लूण जा ॻारियूं था। हाणे असांखे ॿुधायो त मास बाय मास जी कंसंट्रेशन परसेंटेज उन जी घणी थींदी। फार्मूलो असांखे मिलियल आहे हिन जो जेको उहो थींदो मास बाय मास कंसंट्रेशन वारो परसेंटेज वारो, मास ऑफ सॉल्यूट इन ग्राम्स डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्यूट प्लस मास ऑफ सॉल्वेंट ज़रबिया 100। या तव्हां बसि इहो आहे त हिननि ॿिन्ही खे 15 ग्राम ऐं 110 ग्रामनि खे जोड़ करे हिते रखोसि ऐं मथां रखोसि तव्हां मास ऑफ सॉल्यूट 15 ग्राम। 15 ग्रामनि खे 15 प्लस 110 सां वञी थींदा 125, त 15 खे 125 सां डिवाइड कयो, ज़रब कयो 100 सां, त असांखे जवाबु मिली वेंदो। पर असां छा था कयूं, इन जी पहिरियां डेटा था कढूं। डेटा कढण में छा थींदो, मास ऑफ सॉल्यूट पहिरियां ॾिसूं घणो आहे। सॉल्यूट आहे लूणु 15 ग्राम, मास ऑफ सॉल्यूट साॻियो ई थींदो। मास ऑफ सॉल्वेंट घणो आहे 110 ग्राम, ऐं असां इहो जेको परसेंटेज सॉल्यूशन आहे मास बाय मास उहा कैलकुलेट कंदासीं। मास ऑफ सॉल्यूट 15 ग्राम साल्ट, मास ऑफ सॉल्यूशन हीउ जेको हेठि ॾिनल आहे इहो या हिननि ॿिन्ही जो जोड़। उन में सॉल्यूशन में छा थींदो, सॉल्यूट खे ऐं सॉल्वेंट खे असां जोड़ कंदासीं। सॉल्वेंट आहे 110, सॉल्यूट आहे 15 ग्राम, ॿिन्ही खे जोड़ कयोसीं त 125 ग्राम थी वियो। परसेंटेज असांखे मालूम करणी आहे। हाणे इहा डेटा हिन फार्मूले में पुट था कयूं असां। 15 ग्राम ही मास ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय 15 प्लस 110, हिन मथे फार्मूले तहत हिन खे खयूं आहे 15 मास ऑफ सॉल्यूट प्लस मास ऑफ सॉल्वेंट 110 ग्राम ज़रबिया 100। हाणे 15 वरी हिननि खे ॿिन्ही खे पाण में जोड़ कयूं त थी वियो 125, 15 डिवाइडेड बाय 125 ज़रबिया 100। हाणे असां 15 ते जेकॾहिं 125 जो खोड़ो हणूं त जवाबु आयो 0.12। हिन 100 खे हाणे वरी हिन सां ज़रब कयूंसि त असांखे कंसंट्रेशन जेका मिले थी मास बाय मास परसेंटेज उहा आहे 12 मास बाय मास परसेंटेज। इट्स द कंसंट्रेशन ऑफ सॉल्यूशन। किताब जो असां हिते फार्मूलो इस्तेमालु कयो आहे, उहो जेको ॿियो असां फार्मूलो बहस में आणूं पिया उनखे बि इस्तेमालु करे परसेंटेज मास बाय मास या ॿी का बि कढी सघिजे थी। एग्जाम्पल असांखे आहे 6.4% बाय वॉल्यूम जो, यानी वॉल्यूम बाय वॉल्यूम परसेंटेज असांखे मालूम करणी आहे। कैलकुलेट द वॉल्यूम बाय वॉल्यूम परसेंट ऑफ सॉल्यूशन obtained by mixing 25 cm³ of ethanol in water to produce 150 cm³ of the solution। सॉल्यूशन असां वटि आहे 150 cm³ ऐं असां हुन में मिलायो आहे 25 cm³ इथनोल। ॿुधायो त हुनजी परसेंटेज घणी थींदी। हाणे हिते ॾिसो त 100 cm³ कोन्हे को, हिते 150 cm³ आहे, तंहिंजे करे इहो फार्मूले तहत ई असां हिनखे हल करे सघूं था। जेकॾहिं 100 cm³ हुजे ऐं हेॾां 25 cm³ हुजे हा त सिधो सो जवाबु असांखे 25 अची वञे हा, पर जीअं त 150 आहे तंहिंजे करे हिनखे फार्मूले तहत असां हल कयूं। फार्मूलो ॾिनल आहे परसेंटेज ऑफ सॉल्यूशन वॉल्यूम बाय वॉल्यूम, मथां रखंदासीं वॉल्यूम ऑफ सॉल्यूट इन cm³ ऐं वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन इन cm³, छो त ॿई वॉल्यूम बाय वॉल्यूम असांखे ॾिनल आहिनि ज़रबिया 100। हिन जी डेटा कढूं त वॉल्यूम ऑफ सॉल्यूट घणो आहे, इथनोल 25 cm³, जेको घटि हूंदो आहे उहो ई असांजो सॉल्यूट हूंदो आहे। ॿियो आहे वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन 150 cm³ आहे सॉल्यूशन। बाक़ी आहे परसेंट ऑफ सॉल्यूशन वॉल्यूम बाय वॉल्यूम, उहा मालूम करणी आहे। डेटा असांजी इहा आहे, वॉल्यूम ऑफ सॉल्यूट 25 cm³ ऑफ इथनोल
ऐं वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन आहे 150 cm³ जेको हेठां रखंदासीं 100 सां कंदासीं पोइ ज़रब त असांखे मिली वेंदो वॉल्यूम बाय वॉल्यूम परसेंट। 25 cm³ ऑफ सॉल्यूट रखियोसीं डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन 150 cm³। हाणे असां हिनखे 25 खे 150 सां जेॾी महिल जो वंड कयूं था त असांखे जवाबु मिले थो 0.1666 इंटू 100 जे साॻियो ई रखियोसीं 25 डिवाइडेड बाय 150 त असांखे जवाबु मिलियो 0.1666। इनखे मल्टीप्लाई कंदासीं 100 सां त असांखे जवाबु मिलियो 16.66 वॉल्यूम बाय वॉल्यूम कंसंट्रेशन ऑफ सॉल्यूशन। इन तरीक़े सां परसेंटेज जा जेके न्यूमेरिकल्स आहिनि उहे हल करे सघजनि था। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।